द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। खुशगवार मौसम बहार में एक खुशनसीब शख्स से मुलाक़ात थी। खुशनसीब उनखे चइबो आहे जंहिं शख्स के पंहिंजो वसो यादि आहे ऐं जेको पंहिंजी जीजल ॿोलीअ में ॻाल्हाए थो। हुयुसि एहसास पंहिंजे आलीशान वसे जो चपनि ते संदसि मिठड़ी जीजल ॿोली हुई। ॿुधाया मूंखे पंजड़ा झूलण जा छेज जी लहताल संगीत जी बि ॻाल्हि थी। आयो जो ज़िक्र सिंधी भाषा वाधारे जो सोशल मीडिया वारे आज़ाद सचल जी ॻाल्हि थी। आयो जो ज़िक्र सिंधी भाषा वाधारे जो सोशल मीडिया वारे आज़ाद सचल जी ॻाल्हि थी। खुशगवार मौसम में एक खुशनसीब शख्स से मुलाक़ात थी। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।